नाज़रीन सेवन मां रिपोर्ट करे पे मोहम्मद सफ़र सेवानी। सेवन शहर में कुछ साल पहिरियां हुकूमत तरफ़ां रोशन सिंध प्रोग्राम जे नाले सां सॼी सिंध में सोलर स्ट्रीट लाइट्स लॻाई वयूं हुयूं। सिंध हुकूमत तरफ़ां सेवन शहर में भी सोलर स्ट्रीट लाइटूं लॻाई वयूं हुयूं, जेके सेवन जी मेन रोडनि ऐं कुछ मोहल्लनि में पिणु लॻाई वयूं। सेवन जे मुख्य जहाज़ वारे एरिया ते सोलर स्ट्रीट लाइटूं ख़राब हुजण करे जहाज़ चौक खां वठी लालबाग ताईं आहे लाइटूं ख़राब थी वयूं आहिनि। उहो रोड रात जे वक़्तु ऊंदहि में नज़र अची रहियो आहे, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर सेवन जी ऑफिस वारो रोड भी ऊंदहि में नज़र अची रहियो आहे। जॾहिं त सेवन अस्पताल खां धमाल चौक ताईं जेकी सोलर स्ट्रीट लाइटूं लॻल आहिनि, उन्हनि मां कुझु लाइटूं ॿरनि थियूं ऐं वरी कुझु लाइटूं बंदि आहिनि। जॾहिं त अक्सर ॾिठो वियो आहे त सेवन शहर जे मेन रोड ते लॻल सोलर स्ट्रीट लाइट्स केतिरे अरसे खां ख़राब थियल आहे। सेवन जी सुॼाण धुर ने सेवन तालुका इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त सेवन में लॻल रोशन सिंध प्रोग्राम वारियूं स्ट्रीट लाइटूं ठाराए सेवन शहर खे रोशन कयो वञे।